नासिन ठटे शहर में पीअण जे पाणी जी अणहूंद सबब नौजवाननि खां पोइ बुज़ुर्ग ऐं मासूम ॿारड़ा बि रोडनि ते निकिरी आया आहिनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे रशीद जाकरो। जी रशीद। मुख्य शहर ठटे शहर जे नवनी वार्डन में मुसलसल पानी की खोट खिलाफ पहिरिएं रोज़े का वठी अॼु ठटे जे नौजवाननि बुज़ुर्गनि ऐं मासूम ॿारनि जो एहतिजाज जो सिलसिलो शुरू आहे, पर हिननि जूं सदाऊं ॿुधण वारो केरु न आहे। गुज़रियल 15 ॾींहंनि खां रोज़ानो एहतिजाज करे रहिया आहिनि। हिननि जो इहो सिर्फ़ु इहो ई मुतालबो आहे त जीअण लाइ पाणी ॾियो, पीअण लाइ पाणी ॾियो, पर न चूंडियल नुमाइंदनि जी का अखि खुले थी, न वरी हिननि जूं सदाऊं इंतिज़ामिया ॿुधे थी। त हिननि जो मुसलसल एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलायां थो, ठटे जे नवनी वार्डनि में पाणीअ जी शदीद खोट आहे। गॾोगॾु ज़िले ठटे जे हेडक्वार्टर मकलीअ में बि पाणी जी खोट आहे, पर इंतिज़ामिया रोज़ानो लाइनूं ख़राबु हुजण, मोटरूं ख़राबु हुजण ऐं लोडशेडिंग जा बहाना बने माण्हुनि खे अज़ाब में विझी छॾियो आहे। इन रमज़ान जे भलारे महीने में इहे माण्हू सख़्तु परेशान आहिनि ऐं उहो सख़्तु परेशानी जे करे उहो रोज़े जी हालत में बि रोडनि ते निकिरी आया आहिनि, पर इंतिज़ामिया हिननि जी का बि ॻाल्हि का बि सदा ॿुधण लाइ तयारु न आहे। असां हिते मौजूदु एहतिजाज कंदड़ ठटे जे शहरियुनि सां बि ॻाल्हायूं था, उन्हनि जो मौक़िफ़ मालूम करियूं था। जी डीसी साहब ज़िले जो मालिक है, भलारो महीनो शुरू थियण वारो, इन कॾहिं एडमिनिस्ट्रेटिव घुराए पुछियो त पानी जी सूरत छा आहे। पार तो चवां 2400 जो टैंकर अॼु मूं लारायो आहे, 4 ॾींहं पहिरीं 2400 जो लारायो आहे। अरे असां त खणी लारायूं था, ग़रीब मिसकिन जॾहिं दिहाड़ी आहे माना त 500 रुपया 1000 हू किथां पूरी कंदो। पानी जी करे, दवा जी करे, खाधे जो करे, अटो मांगो, भाॼी मांगी, सब्जी मांगी ज़ुल्म भरी वियो आहे। पर अफ़सोस सां चवणो इहो थो पए, असां पाणी जे फुड़े जे लाइ सिकूं था। मतिलबु तव्हां अक्सरियत में जेके बि दोस्त ॾिसो था, हिन में असां सां गॾु मस्जिद जा पेशमाम बि गॾु हूंदा आहिनि। मतिलबु हाणे ॻाल्हि इहा आहे त असां वटि मस्जिदुनि में ई पाणी कोन्हे। मतिलबु घरनि खां त पाणी वियो, पर मस्जिदुनि खां बि पाणी वियो। जेतिरो बहितर थी सघे जल्दी असांखे पंहिंजा जाइज़ मुतालबा हल कराए ॾिना वञनि। मुस्तक़िल तौर ते केॾी मां पाणी ॾिनो वञे। ॿियो नंबर असांजो मुतालबो इहो आहे त ठटे खे ड्रेनेज सिस्टम ॾिनो वञे। तव्हां पाण ॾिठो आहे त हर शहर मां हर घटी मां जनाज़ा बि गटरनि में पिया खॼनि, त इहो कहिड़ो ज़ुल्म आहे। असीं पंहिंजा जाइज़ मुतालबा था घुरूं, असांजो को वॾो मुतालबो कोन्हे। अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे, रमज़ान जे हिन भलारे महीने में हालत इहा आहे जो मस्जिदुनि में विज़ूला पाणी कोन्हे आई। टैंकर माफ़ियाऊं जेके आहिनि उनजे थ्रू, पर हाणे त इहा हालत आहे जो वाहन में बि पाणी कोन्हे जो टैंकरनि वारा पाणी खणी माण्हुनि खे शहर वारनि खे ॾियारीनि। सो हितां जा शहरी वापारी, हितां जा नौजवान पहिरीं रमज़ान खां वठी सरापा एहतिजाज आहिनि